नाज़रीन, रोड हादसे बाबति तव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदासीं। हुमायूं सईद वेझो रोड हादसो पेश आयो आहे। कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, रोड हादसे बाबति तव्हां ते ख़बर पहुचायूं पिया। सुल्तानकोट मां तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, जिते रोड हादसे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। हुमायूं शरीफ़ में कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। हादसे जे नतीजे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। सुल्तानकोट मां तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, जिते हुमायूं शरीफ़ में कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। हुमायूं शरीफ़ में कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे, जंहिं सबबि 3 ॼणा फौत थी विया आहिनि। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। हुमायूं शरीफ़ में हीउ रोड हादसो पेश आयो आहे। कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे, जंहिं सबबि 3 ॼणा फौत थी विया आहिनि। सुल्तानकोट में रोड हादसो पेश आयो आहे। कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। इन हवाले सां राब्तो कयो आहे सुल्तानकोट मां KT न्यूज़ जे रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार चांडियो, रोड हादसे बाबति तफ़सील ॾिजो। सुल्तानकोट अमन शरीफ में क़ौमी शाहराह ते कार ऐं मोटरसाइकिल जो टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में हमान शरीफ वासी 3 ॼणा सलेमान सदायो, लाल मोहम्मद बुरोई ऐं वज़ीर बुरोई फौत थी विया आहिनि। जॾहिं त तव्हांखे मां उहो बि ॿुधाईंदो हलां त कार सुवार जेको आहे उहो कार छॾे फ़रार थी वियो आहे ऐं वाक़े वारे जाइ ते पुलिस बि पहुची वई आहे ऐं जेके मक़ामी PPH अस्पताल आहे अमान शरीफ में, उतां हिकिड़ी एम्बुलेंस पहुती आहे जेको हिकु जो लाश खणी रवानी थी आहे शिकारपुर, ऐं 2 जेके लाश आहिनि उहे रक्षा चिंकी डोज़र में खणा आहिनि। ऐं उते जेके मक़ामी माण्हुनि जो इहो चवणो हुयो त जेका तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल हुई, जेका कार जेकुंबाद खां अची रही, त इन्हनि जो ज़ोरदार टक्कर थियो। उन टक्कर जे नतीजे में जेके 3 ॼणा हुया अमान शरीफ वासी, उहो उते मौक़े ते ई फौत थी विया आहिनि। जी इसरार चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।